अवललाहुलीम आलालम जोधणी अवललाहुलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजी उताक सां गॾु अवां जो पंहिंजो मेज़बान मुर्तज़ा मजबूर। ईद उल अज़हा जूं अवां खे लख लख मुबारकूं। गॾोगॾु हिन ईद ते असांजे लाइ ॿ ख़ुशियूं आहिनि। हिकु त इहा वॾी ईद आहे, इहा ख़ुशी आहे। ॿियो त क़ुर्बानीअ जी ख़ुशी। टियों हज जी ख़ुशी। ऐं जिन जिन खे हज जी सआदत नसीब थी आहे उन्हनि खे लख लख मुबारकूं। भले पार खां एॾियूं सुहिणियूं दुआऊं खटे अचनि था, हज करे था अचनि, या जेके ॾेह परॾेह में आहियो अवां सभिनी खे लख लख मुबारकूं हुजनि। ईद असांजी ख़ुशी आहे। ईद गॾिजी वेहण जो नालो आहे। ईद हिक ॿिए सां मुलाक़ात जो नालो आहे। ईद मोहबतूं वंडण जो नालो आहे। ऐं ओताक बि ईअं आहे त मोहबतूं वंडजनि त गॾिजी वञजनि। ऐं पोइ भिटाई साईं चयो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। सो अॼोकी ओताक असांजे हिकु मेहरान टीवी जे रंगनि में, हीअ मेहरान टीवी ते जेका सुबुह खां वठी ट्रांसमिशन हली आहे, अवां सभिनी हुनखे पसंदि कयो आहे। महिमाननि जी अचु वञु जारी सारी आहे, पर हीउ वक़्तु वरी ओताक जो आहे त ओताक ते बि ओतिरा ई महिमान आहिनि। एॾा ॾाहा आहिनि, सुघड़ आहिनि, अदीब आहिनि, लेखारी आहिनि, चंग नवाज़ आहिनि। सम्झो त कचहरी करण वारा कोॾिया आहिनि, त उन्हनि सभिनी सां कचहरी थींदी। पर अवां कचहरी ॾिसण ऐं ॿुधण वारा बि ॾाहा एॾा त वेठा आहियो, उस्ताद, शागिर्द, दानाव, सुघड़। सो मालवंद माण्हू सभु वेठा आहियो, क़ुर्बानी कंदड़ वेठा आहिनि। पोइ हिन वारे क़ुर्बानीअ ते रश बि हुई, वापार बि हुयो। पोइ दुनिया में गर्मी बि आहे, पर गर्मी सर्दी। पोइ भिटाई साईं चयो ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी, मता थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो। सो महिनत कश माण्हू हर ॾींहुं, पर हिन ख़ुशियुनि में। पर असांजी उताक सां ख़ासि तावन आहे बैठक चांहि ठाहिण वारनि जो। ऐं बैठक चांहि ठाहिण वारा चवंदा त मोहबतुनि में बैठक चांहि खे ज़रूरु रखंदा कयो, उन सां मोहबतूं वधंदियूं ऐं मोहबतूं वंडण सां वधंदियूं आहिनि। सो इहे मोहबतूं अवां जूं वधंदियूं रहनि। असांजी उताक ते सॼी संगत जी महिमान वेठा आहिनि, उन्हनि खे पहिरियां सिक भरियो सलाम कबो, पोइ हाल वाल बि ज़रूरु कबो। सो सॼी उताक खे बाबा अस्सलाम वालेकुम, ईद जूं लख लख मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। भली करे आयो, जी करे आयो, मान नवारो, महिमान सजण साथियो, भली करे आयो, मौला करे ख़ुशि हुजो। ओताक जो अवां मान मथां कयो आहे। सो मुंहिंजे पासे में त ॾाढा प्रोफेसर, उस्ताद, ॾाहा, शफ़ीक। ऐं सच पुछो त शाहपुर जहानिया खां पोइ हैदराबाद में वरी जहानिया सादात, मुंहिंजे लाइ त इहो पंधु जहिड़ो सजायो थी पियो आहे। सो मूंखे त ख़ुशी थींदी आहे। सो प्रोफेसर साईं ज़वार साईं मौजूदु आहिनि, के भला हक़ मौजूदु, ख़ुशि आहियो, लख लख मुबारकूं। सो असां चयोसीं त ईद जे रंगनि में मिड़ी अवां सां कचहरी बि कजे। ऐं तव्हांजे पासे में हेॾां असांजी जेका सुघड़नि जी तंज़ीम आहे सलाद, उनजा अॻुवाण उनजा वेठा आहिनि, आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। हुननि बि कचहरी ओताक ते ॾाढी कई। असां गॾिजी सजी मिड़े ओताक ते या कचहरीअ जो कदम असां अॻिते खयोंसीं। कॾहिं मूंखां वरितो वारो आजिज़, कॾहिं आजिज़ खां वरी मूं वारो वरितोसीं। आजिज़ असां सदाईं आजिज़ ऐं मजबूर असां मिड़े हिन रंग खे वधाए हलो। आजिज़ साईं भली करे ईद जूं लख लख मुबारकूं, ख़ुशि आहियो, चङा भला। बस सुबुह सां क़ुर्बानी जो सिलसिलो हुयो, ओताक ते सभु सुघड़ पे आया। वरी सोचियोसीं त मेहरान टीवी जी असांजी पंहिंजी ओताक आहे, सो मजबूर असां वञी ईद जो भाकुरड़ो बि मिलूं, क़ुर्बानीअ जे गोश्त जो कुझु ज़रड़ो बि खणी वञूं। आहे इहो न, सो अदो अकबर चवंदो आहे देरि सां पुगासे त क़ुर्बानी जो ईद जो जेको गोश्त आहे उहो बि हलियो वियो। सभिनी सुघड़नि खे वठी आयुसि। उहो ईद खे मिली सफ़ा कटे था पियो गुज़ारे। न अॼुकल्ह जदीद इहो चवंदा आहिनि की मसाला बि अहिड़ा निकिरी विया आहिनि, गोश्त गारण जा वरी पंहिंजा नमूना आहिनि। पोइ अकबर जहिड़ा पोढ़ा जन खे ॾंद न ॾाठ उहे बि चॿाड़ियो वञनि। हा बाबा बूटीअ खे उहे बि खाइनि। असांजे पासे में भलोड़ सुघड़ वेठो आहे, गुजारत जो दानाव साईं जुमन भट्टी साहब वेठो आहे। साईं भली करे आयो, ईद मुबारक, ख़ुशि आहियो, चङा भला। ख़ैर साईं अल्हम्दुलिल्लाह, सॼी संगत खे ईद जूं मुबारकूं। ख़ैर भिटाई साईं जो ॾिठे ॾींहं थिया को ॼणा कहिड़ा पिरी। हा साईं,
सो अव्हांखे अॼु ॾिठो ईद जे ॾींहुं त सच पुछो त ईद ईअं ई थींदी आहे पंहिंजनि सां? जी हा साईं, पंहिंजाइप जो अहसासु थींदो आहे, ख़ुसूसन हिन मेराण ओताक ते तमामु घणो अहसासु थींदो आहे। इहे मोहबतूं वंडण ऐं विरहाइण बि खपनि। जी हा साईं, बिल्कुलु। सो मोहबतुनि में अॼु ओताक ते कचहरी ॾाढी भली थींदी। अव्हां आयो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। तव्हांजे पासे में बि वरी भलोड़ हिकिड़ो सुगड़ वेठो आहे, सो उदासी सॾाए थो। हाणे हिन जो बि तखलुस वरी पंहिंजो आहे, हिन जा अंदाज़ बि पंहिंजा न। सो हिन वारे भले असांजो इहो सुगड़ चवंदा त दोस्त उहो कयो जेको ग़रीब दोस्त हुजे, जेको मान ॾिए, मोहबत ॾिए। सो अकबर चांडे खे जॾहिं बि असांजे ओताक ते सॾु थींदो आहे, जीअ सां जीउ कंदो आहे ऐं पोइ ओताक ते अचे महिमाननि सां सुगड़नि सां गॾु बीहंदो आहे। सो उन वेले पंहिंजे इश्क में सुगड़ाइप में किताब खे तरतीब ॾिनो आहे। सो ईद ते ख़ुशियुनि में किताब खणी आयो आहे। सो भली चवंदा आहिनि त कहिड़ो बि मंच हुजे पर इल्म अदब जी ॻाल्हि ज़रूरु थियणु खपे। सो हिन सुहिणे सहेड़ियो आहे त अदबी इश्क अकबर जो, अदबी इश्क अकबर जो। सो अकबर जे इश्क खे बि सलाम। अकबर इहा सहेड़ लख लख मुबारकूं। ख़ैर मुबारकूं साईं, बाबा ईद जूं मुबारकूं ऐं किताब जूं बि मुबारकूं। ॿई मुबारकूं अखियुनि ते। तव्हांखे बि ईद मुबारकूं हुजनि। भली करे आए कुर्ब तव्हांजा लख लाइक़। आऊं चा भली कार थिए त अॻियां वधां। हा बिल्कुलु थी वेंदी। अॼु माशाअल्लाह दोस्त तमामु परे परे खां कही करे आया आहिनि। हा वर सुगड़ वेठा न। आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहब, हेॾा जुम्मन भट्टी साहब, माशाअल्लाह अञा हेॾा हलूं था हेॾा। अर्ज़ु कयुमि त भली आयो, भला पहिरीं चवां जीउ तव्हांखे जवान। अव्हांजे मिलण लाइ हुयुसि मां हैरान। लखे थोरा मूं ते कयव किरोड़े अहसान, जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियो महिमान। चांडिया अकबर थिया कुर्बान, जो आयो असांजी ओताक ते। आयो असांजी ओताक ते। बाबा अव्हांजे पासे में साईं खादिम हुसैन मंगलो साहब वेठो आहे। नाला भई तखलुस बि अहिड़ा जो कमाल। आजिज़ उदासी खादिम। सो बाबा मंगलो साहब ईद जूं मुबारकूं। साईं ख़ैर जूं तव्हांखे मुबारकूं, लख लख मुबारकूं। सभिनी दोस्तनि खे, आयल महिमाननि खे, देसी परदेसनि खे सभिनी खे मुबारकूं। तव्हांजी ओताक ते आयासीं। हली मेरान जो ओताक असांजी ओताक पंहिंजी आहे। सोचो तूं साईं मजबूर खे सलाम करे अचूं, ईद जो भाकुर बि पाए अचूं। अव्हांजा वॾा वड़ इहे मोहबतूं अव्हां जूं हेॾा बा असां त अॼु बाबा कुर्बानीअ लाइ असां वटि इहो कल्ह खां वठी तयारी लॻी पई आहे। सो असां कासाई बि विहारियो वेठा आहियूं। कंहिं बि ॻोठ वारे खे बाबा कुर्बानी कराइणी हुजे त कासाई असां वटि वेठो आहे। हा वाह सफ़ा कासाई असां केॾे छॾियो ई न अथसि। हालांकि कासाई वॾो मान आहे। छुरियूं तिखियूं कयूं अथई या मुॾियूं अथसि? बसि पोइ इहो वरी इहो जीअं वेठो आहे चुप कयो, सम्झो त माना छुरी बसि हथ मां थी वञे। इन आसिरे ते हुजे त पोएं साल तिखी कराए रखी हुयमि, पोइ हुन ते ज़ंग चढ़ी वियो हुजे। इहो वरी पोइ अॻियां हली किसो जी ख़बर पवंदी। सो हेॾां वेठो आहे पर हेॾां वरी परियां भलोड़ सुगड़ वेठो आहे, वक़्त जो ॾाहो वेठो आहे। याकूब जागरानी साहब। साईं जागरानी साहब ईद जूं लख लख मुबारक। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर मुबारकूं। ख़ुशि आहियो? जी साईं तव्हांखे मुबारकूं ख़ैर मुबारकूं। भली करे आयो। जी साईं। वाह वाह। मोहबतूं ऐं मोहबतुनि में अव्हां शामिल थींदा आहियो, शरीक थींदा आहियो, ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। भली करे आयो। जी आयो। महिरबानी। सो तव्हांजे पासे में नौजवान सुगड़ वेठो आहे। सो मीरल चांडियो। बाबा मीरल ख़ुशि आहियो? चङा भला। केर दोम तव्हां ख़ुशि आहियो? ईद हुई लख लख मुबारकूं। वाह वाह ख़ैर सॼी संगत खे। वाह वाह। मूंखे त माना अव्हांजे रूप में अव्हांजो बाबा साईं ॼण साम्हूं असांजी ओताक ते वेठो आहे पियो। वाह वाह। तो ख़ुशि हुजो। इहो वॾड़नि जे पासे में ठाहो, सुगड़नि सां गॾु आहियो, माना छांव में आहियो। सो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। तव्हांजे पासे में असांजो साईं इहो चह चिटो करण वारो, वरी इहो मुशाइरे वारो तालिब बि वेठो आहे। साईं तालिब आख़िर में वञी तालिब हेॾां उदासी, पोइ आजिज़, पोइ हेॾां वरी तालिब। साईं तालिब साईं ईद जूं लख लख मुबारकूं। लख लख मुबारकूं अव्हांखे बि हुजनि साईं। असां सिंध जे ॾेह परॾेह में रहंदड़ सभिनी भाइरनि खे असां ईद मुबारकूं ॾियूं था। तव्हां यादि ॾियारे छॾी ॾाढी, जो असां मुशाइरा लिखंदा हुआसीं हिते स्टूडियो में। असां सां उहे अदाकार हूंदा हुआ वीचारा जेके हींअर न आहिनि, माना उन सां असां गॾु रिकॉर्डिंग कंदा हुआसीं। जेको आहे सो बसि दौर दौर जी ॻाल्हि आहे। हिकिड़ा ईंदा पिया वेंदा, हिकिड़ा काईंदा पिया छॾींदा। असां पिया कंदासीं अव्हां सां वफ़ाऊं, सदा ख़ुशो जो साल हरदम दुआऊं। बंबरो दुआगो रहियो आहे रहंदो, ॾिसण लाइ सिकियूं थिए असां जूं निगाहूं। वाह 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 बंबरो वाह। हेॾां साईं चंग ते अॼु माना वॾी कतार। जी साईं। सिंध में चंग चोरीनि पिया। माना असांखे उमेदु आहे त इहो चंग चुरंदो ऐं मारवाड़ा जेके हूंदा उहे विख खणंदा, फसल काईंदा।
सो चंग जी अॼु पूरी मिले लड़ी असां वटि सॼी मौजूदु आहे सो तव्हां सभिनी खे बाबा ईद जूं लख लख मुबारकूं मीर अली हसन खे बि मुबारकूं हुजनि ऐं हेॾां हेॾां सोलंगी साहिबु वेठो आहे होॾां बीनुनि ते वेठो आहे दोस्त हेॾां ढोलक ते सभु बाबा सॼो राज भली करायो ईद जूं मुबारकूं ख़ुशि आहियो चङा भला साईं मुर्तज़ा साहब ही जेके चंग वारा मुंहिंजा शागिर्द अथव वाह 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 साईं दोरा हा बाबा तुंहिंजी बि वॾी लड़ी आहे ॿुधव वॾी लड़ी आहे सो हाणे असांजी ओताक सां ख़ासि तावन आहे बैठक चांहि ठाहिण वारनि जो सो इहे बैठक वारा चवनि था त अहिड़ा रंग हुजनि जो ओताक जा रंग निराला थी पवनि असीं चाहियूं था त ओताक जी कचहरी पोइ शुरू कयूं पहिरियां अवां चंग खे चोरियो त पोइ वरी कचहरी शुरू कयूं वाह वाह त पोइ चंग जी का तंद खे चोरियो त जी बिस्मिल्लाह साईं वाह 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 सुहिणो रंग ऐं अंदाज़ रखियो अवां सो अहिड़ा साईं ज़वार साईं कीअं पिया ॾिसो इहे चंग जी तंद ते माना तव्हां ॾाढो इहो गुम सुम लॻा पिया हो लाइव ॾिसंदो रहंदो आहे मुख़्तलिफ़ टेलीविज़न ते या पंहिंजो रेडियो ते ॿुधंदो रहंदो आहे पर लाइव जेको आहे उहो काफ़ी खां पोइ चंग ॿुधोसीं सुंग में ॿुधोसीं ऐं ॾाढो सुठो लॻो सुंग में के भला ईद रंगनि में ऐं महफ़िल सुंग में हा ईद रंगनि ज़बरदस्त ईअं थींदो आहे के भला ओताक जे रंगनि खे के पिया ॾिसो त ईद बरात ते माण्हू घुमण वेंदा आहिनि की ओताक ते रंग वरी असां वांगुरु हीअं मचाईंदा इहो बैठक जो बि कमाल आहे असांजी ओताक जो बि अरे अवां जहिड़ा महिमान ॾाह कही अची ओताक ते कचहरी पिया कनि त इन रंग खे किथां तव्हां ॾिसो बैठक जी महिरबानी जो सभिनी खे गॾु कयो अथसि ऐं असां बि हाणे बैठक खे जेको आहे सो घुराईंदासीं ऐं उनखे पीबो ऐं उनजो लुत्फ़ वठिबो ज़रूरी आहे नंबर ॿी ॻाल्हि त पंहिंजो सिंध अहिड़ी हुई जहिड़ी तव्हां उनखे जोड़ियो आहे ऐं हाणे उहा सिंध कागज़नि ॾे वञे पई कागज़नि में लिखणनि में वञे पई पर सिंध अहिड़ी हूंदी हुई ऐं अॼु बि जेके सिंध जा कुझु इलाइक़ा हूंदा जिथे पंहिंजो ओताकूं आबाद हूंदियूं
ऐं न त जीअं जीअं माण्हू शहरी ज़िंदगी में पियो वञे त ओताकूं ॾिसण लाइ न पियूं मिलनि। अव्हांखे अव्हांजे इदारे खे मुबारकूं हुजनि जिन सिंध जे आला रवायतुनि खे क़ाइमु रखण लाइ हिन प्रोग्राम खे मुनक़द कयो आहे। की भला चवंदा आहिनि त महिमान ईंदा आहिनि त जीउ ख़ुशि थी पवंदो आहे, पर जे वरी ईद ईंदी आहे ऐं महिमान ईंदा आहिनि त अञा चवंदा आहिनि त रूह ख़ुशि थी पवंदो आहे, अङण उजरा थी पवंदा आहिनि। पोइ सिंध जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त केॾो बि ॾुखियो वक़्तु अचे, पाणीअ जो मसइलो, तालीम जो मसइलो, नशे जे वर चढ़ियल हुजे, पर पोइ बि सिंध में माण्हू रांदियुनि जे वसीले, ओताक जे वसीले हिक ॿिए सां गॾिजणु, सकाफ़त खे वधाइणु, इहो उन्हनि जो मशग़लो रहियो आहे अञा ताईं। तव्हां असांजो भाउ मुर्तज़ा सिंह, असुल में ॻाल्हि इहा आहे त माण्हू जेको यकदम में पोढ़ो थी पियो वञे, माण्हू जेको यकदम में मायूस ज़िंदगी गुज़ारण ॾे पियो वञे, उन जो वाहिद सबबु इहो आहे त उहो सॼी आर्टिफिशियल ज़िंदगी में घिड़ी वियो आहे। हीअ जेका ज़िंदगी आहे उहा इंसान जी हक़ीक़ी ऐं पंहिंजो जेको आहे ज़िंदगी आहे, जंहिंमें अव्हां जेकॾहिं केॾा बि ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं मसइला मुश्किलातूं मुंझारा हुजनि, जेकॾहिं तव्हां चइनि दोस्तनि सां गॾिजी वेही चांहि जे कोप ते कचहरी कंदो त तव्हांजे उहे दिलि जो गुबार लही वेंदो हलियो। तंहिंजे करे हीअ न सिर्फ़ु असांजी पंहिंजो असांजो कल्चर आहे, पर हीअ असांजो टॉनिक आहे। असांजी सिहतमंद ज़िंदगीअ लाइ हिन जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु। तव्हांजे नज़र में कुर्बानी छा आहे? कुर्बानी जेका आहे उहा असुल में त पंहिंजो जेको आहे सो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुनत आहे, जंहिंखे अदा कयो थो वञे। ऐं ख़ुशनसीब माण्हू उहे आहिनि जिन पंहिंजो हज कयो हिन साल ऐं पंहिंजो उते पंहिंजा फरीज़ा अदा कया ऐं उन खां पोइ मोटी पंहिंजे ॻोठ ईंदा, शहर ईंदा, उन्हनि खे ॾिसणु, उन्हनि सां मिलणु, उन्हनि खे हार पाराइणु, ऐं इहे ख़ुशी ऐं असांजे पंहिंजो शामिलु रहिया आहिनि रवायतुनि में। त पंहिंजो हीउ हिकिड़ो वॾो मुक़दस महीनो बि आहे ऐं हीउ पंहिंजो जेको आहे सो पंहिंजो ॾींहुं बि आहे जंहिं ॾींहं ते माण्हू हिन खे करे थो। ईदूं जेके आहिनि या पंहिंजो उहे असांखे काफ़ी कुझु शयूं सेखारीनि थियूं। जेकॾहिं असीं उज़ही कयूं था त उन उज़ही जा बि हिसा आहिनि। हीउ हिसो ग़रीबनि में ॾियणो आहे, हीउ पाड़ेसरनि में ॾियणो आहे, हीउ जेको आहे उहो पंहिंजो माइटनि अज़ीज़नि में ॾियणो आहे। त असां काफ़ी शयूं जीअं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा आहिनि, असांखे उन मां न सिर्फ़ु रोज़ा आहिनि पर उन में कई असांखे सम्झाइण जूं ॻाल्हियूं आहिनि। अहिड़े नमूने सां हीअ बि असांखे काफ़ी सम्झाइण जूं ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं असां इन्हनि ते अमल करे विझूं ऐं पंहिंजे रूह जे सितूर सां अमल करे विझूं त हूं त असांजी ज़िंदगी ॾाढी लाभायती ऐं सुठी थी पवे। वाह वाह वाह। ईद जे रंगनि में अञा कचहरी तव्हां सां थींदी किताबनि बाबति ऐं सिंध जे मसइलनि बाबति या कचहरी, पर चइबो आहे त ख़ुशीअ खे वधीक करे हिक ॿिए सां गॾिजी करे वधाइबो त उहे वॾी ख़ुशी थी पवंदी आहे। ऐं हीअ वॾी ईद आहे त ख़ुशी बि वॾी हुअणु खपे। तव्हांजे पासे में वेठो आहे आजिज़ साईं, सो सुघड़ बि आहे, ॾाहो बि आहे, सो इल्मी अदबी बि ॼाण रखे थो। साईं आजिज़ साईं, ईद जूं मुबारकूं। वॾी ईद आहे, हज बि आहे त वरी कुर्बानी बि आहे, कीअं पिया ॾिसो? यकीनन मां ईअं चवंदुसि त हज जो जेकॾहिं ज़िक्र निकिरे थो त हज आख़िरी हजतुल विदा जे मौक़े ते काइनात जे कारण ई असांजे हादी रहनुमा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इंसानियत जो मंशूर अता फरमायो, जेको संदन ज़िंदगी जो आख़िरी ख़ुतबो हुयो। उन आख़िरी ख़ुतबे खे जॾहिं असां पढ़ूं था त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं त पूरी इंसानियत जे लाइ हादी ऐं रहनुमा बणिजी आया हुआ, त इन हज जे ख़ुतबे जे अंदरि संदन उन्हनि ॻाल्हियुनि जो वर्जा थिए थो ऐं ताज़ो बि हज जे ख़ुतबे खे अव्हां ॿुधो, जंहिंमें असांखे पैगाम मिलियो त हीअ जेका अन्ना, गुरूर, तकबुर, वॾाई, हठ, मां ई मोतबर आहियां, मूंखां वधीक केरु कोन्हे। मुंहिंजे आका फरमायो, ख़बरदार मोतबरी कंहिंखे बि कहीं कारे खे गोरे जे मथां, गोरे खे कारे जे मथां का फ़ौक़ियत हासिलु नाहे। इन्हीअ में इहो न सम्झो त हीअ अरबी आहे, अरबी खे अजमी जे मथां फ़ौक़ियत आहे, अजमी खे अरबी जे मथां फ़ौक़ियत आहे। न, अवां में इज़त, अज़मत, शान, मक़ाम अल्लाह ताला जी बारगाह में उन शख़्स जो आहे जेको वधीक मुत्तकी परहेज़गार आहे। त हाणे तक़वा ख़ौफ़ ख़ुदा जो नालो आहे। तक़वा जेका दिलि जे अंदरि हूंदी आहे ऐं जंहिं इंसान जे अंदरि तक़वा अची वञे थी त उहो इंसान शुरूआत पंहिंजे नफ़्स खां करे थो।
असुल जिहाद नफ़्स सां आहे। जहीं नफ़्स खां पोइ वरी घर जे अंदरि तबलीग करे थो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु करे थो, अहलो अयाल जो ख़्यालु करे थो, ऐं पंहिंजे पाड़ेसरियुनि जो ख़्यालु करे थो, पाड़ेसरियुनि खां पोइ उन कबीले बिरादरी जो ख़्यालु करे थो, बिरादरी कबीले खां पोइ क़ौम जो ख़्यालु करे थो, क़ौम खां वधी करे उन पूरी रियासत ऐं पूरे मुल्क जे हवाले सां ख़्यालु करे थो। त क़ुर्बानी जो जेको गोश्त असीं क़ुर्बान करियूं था, हालांकि अहादीस जे अंदरि अचे थो, हज़रत मौला अली शेर ख़ुदा मुश्किल कुशा अलैहिस्सलाम जन रवायत कनि था हिकु हदीस शरीफ़ जंहिंजो मफ़हूम इहो ई आहे त क़यामत जे ॾिहाड़े इहे अव्हां जा जानवर अव्हां जे लाइ सवारी बनबा, यानी उनखे ताते पाले उन सां प्यार कयो तव्हां त अव्हां जो उन सां उन्स वधी वञे, पोइ उनखे अलाह जी राह में क़ुर्बान करियो। ऐं उन्हीअ जे जीअं साईं ज़वार साहिबु ज़िकिर करे विया त यकीनन उन गोश्त जा जेके हिसा थियनि था, हिसा छो था थियनि, इहा ई क़ुर्बानी आहे जेका सेखारे थी त अव्हां क़ुर्बानी करियो था। अल्लाह जे कलामे मजीद जे अंदरि हुकुम आहे त रब वटि अव्हां जो इहो गोश्त रत जानवर कोन था पहुचनि, पर अव्हां जे दिलि जी नीयत ऐं इरादो पहुचे थो। जेकॾहिं इन क़ुर्बानी जे अंदरि असांजो इरादो आहे त सॼो छेलो भरे गोश्त जो ऐं फ्रिज में रखी छॾिणो आहे त पोइ उहा क़ुर्बानी न चइबी। जेकॾहिं इरादो इहो आहे त जो कुझु कयूं था 12 महीना वेठा गोश्त खाईंदासीं त इन जो नालो क़ुर्बानी न आहे। क़ुर्बानी इन शइ जो नालो आहे त अव्हां क़ुर्बानी जानवर जी कई, उन में अव्हां पंहिंजे लाइ गोश्त रखियो, ग़रीबनि में विरहायो, माइटनि खे यादि कयो, पर उन सां गॾोगॾु अव्हां पंहिंजे ज़ात जी क़ुर्बानी केतिरी कई। ईद जी ख़ुशी आहे अॼु सुबुह सां असां जंहिंसां सीने मिलियासीं, छा असां उन जे सीने मां बुग़्ज़ निकितो, असां उनखे प्यार वारो भाकुर पातो या मुनाफ़िक़त वारो भाकुर पातो। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था त जॾहिं मुंहिंजो उम्मती हिकिड़ो मुस्लमान भाउ सां मिले थो ऐं प्यार मुहबत सां हिक ॿिए सां मिलनि था, हू हथ मिलाइनि था त उन्हनि जे हथनि मंझां गुनाह ईअं छणनि था जीअं सियारे जी मौसम में कहीं सुकल टारीअ जा पन छणंदा आहिनि। त ही क़ुर्बानी रुगो जानवर जी क़ुर्बानी कान्हे का, इन में असांखे ख़ासि करे सब्रो तहम्मुल ॿ शयूं जेकॾहिं असां वटि हुजनि, अफ़ो दरगुज़र त असां वटां क़बीला ई जहिड़ा ख़तमु थी वञनि, घर जा जहिड़ा ख़तमु थी वञनि। क़ुर्बानी असां में इहो आहे त असीं ॿिए खे माफ़ु करणु सिखूं। ऐं लतीफ़ साईं तॾहिं त फरमायो, हू चवनि तूं मचो वातां वराए, अगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो कीन की। छा असां इन फ़िक्रे लतीफ़ ते कॾहिं अमल कयो आहे? छा असां पंहिंजे मुर्शिद हादी जे उन फरमान ते क़ुरान करीम ॿिए तरफ़ बीठो आहे जंहिंजो तर्जुमो लतीफ़ साईं कयो आहे त वल काज़मीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, जेके कावड़ खे खाइनि था ऐं माण्हुनि खे माफ़ कनि था, इहो उहो अहसान आहे जो उन अहसान कंदड़ सां अल्लाह मोहब्बत करे थो। जॾहिं रब कावड़ खाईंदड़ वारे सां मोहब्बत करे थो, अहसान कंदड़ सां मोहब्बत करे थो, माण्हुनि खे माफ़ कंदड़ सां मोहब्बत करे थो, त इहा ई असुल में क़ुर्बानी आहे जेका असां जानवर जी सूरत में बि करियूं ऐं पंहिंजे नफ़्स खे मारण जे लाइ बि इहा अञा कचहरी ज़रूरु थींदी, त पर असीं चवंदा त ईद जे ख़ुशियुनि में ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं कयूं ज़रूरु, पर ज़ाहिर असां वटि तिख बि घणी आहे, गर्मी बि घणी आहे, माण्हुनि में गर्मी घणी आहे, रुगो माण्हुनि में पर जानवरनि में बि घणी आहे। ॾिसो त बालक हुनखे तंग था करनि, जानवर पोइ उनखे कीअं पालींदा, बालक जो उन 4 ॾींहं जेको जानवर रखंदा, ढोर रखंदा, उन्हनि सां एतिरी मोहबत जुड़ी थी वञे त पोइ सम्झो त इंसाननि जी पाण में केतिरी मोहबत हूंदी। तव्हांजे पासे में जुमन भट्टी साहिबु वेठो आहे। भट्टी साहिबु ईद जे ख़ुशियुनि में कीअं पिया ॾिसो, छा चवंदव? साईं ईद जे ख़ुशियुनि में ज़ाहिर आहे हिक ॿिए जी संभार बि लहबी आहे। वाह वाह। ऐं ख़ुशियुनि सां गॾु वरी जेको आहे सो असां पंहिंजा किथे गम बि उचारे वेंदा आहियूं, उहो बि ईद जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे। त परदेस खां देश वारे खां अहवाल पुछे पियो त हिन महिल जेको आहे सो तव्हां वटि ख़ुशियूं कीअं आहिनि, ईदूं कीअं आहिनि ऐं सिंध सगोरी कीअं आहे। उहे माल वाड़ियूं ऐं वाड़ा ॾिठा मूं, वाह वाह, उहे माल वाड़ियूं ऐं वाड़ा ॾिठा मूं, बंभा वार पेरे उघाड़े ॾिठा मूं, पखी मोर डेलनि ते धाड़ा ॾिठा मूं, नकी टहकंदे पाण पाड़ा ॾिठा मूं, रत में रंगियल हथ रताड़ा ॾिठा मूं, उहा छोकिरी सां करे कारी मारियूं, धिकारे अमड़ खां करे धारी मारियूं, मरी वई ही मारुल अखियूं वार, गश हुआ झोली चंड जीजल नकी ॿार ख़ुशि हुआ, मिलिया पाए अजरख उहे यार ख़ुशि हुआ। अञा पुछेसि पियो त ॾे ख़बर ही मिठो मेण माखी मंछुर मिठो हो,
पबण बेह पखी पाण अंछर ॾिठो हो मुहाणनि मच्छियूं मारियूं पाणी तर सुठो हो खिखियूं खारियूं ॼारियूं मथे ते लटो हो वंझर दाम वेड़ियूं मथामी उठो हो भला तिन सां कोई को परतो रुठो हो ॿेड़ीअ ते मलाहन पाता हार ख़ुशि हुआ झोली चंड जीजल उहे ॿार ख़ुशि हुआ। हाणे जवाब में चएसि पियो त मिठो मेण माखी न मंछुर मिठो हो ज़हरीलो पाणी मूं ज़िबा सां चखियो हो नकी पन पबण बेह पखी पर पठो हो नकी मींहुं सावण को सियारे उठो हो नई कोई कावड़ में खारो खटो हो उन्हीं मस्त मंछुर जा व्यालाह निकरी मलाहन मच्छिन जा विया साह निकरी गभे जी गोला में तनी धार रश हुआ झोली चंड जीजल नकी ॿार ख़ुशि हुआ। पुछेसि पियो त भला वॾी ॿोॾ आई त कड़काट कीअं हुआ वॾी ॿोॾ आई त कड़काट कीअं हुआ ॿकरनि रिढुनि में ॿरड़ाट कीअं हुआ कबर कांव झिरकिन जा चिरड़ाट कीअं हुआ महाॿोॾ में कीअं कामोरनि कमायो उछले दाल थेलियूं माण्हुनि खे वेढ़ायो काढ़े में कुराड़नि खे उस ते बीहारियो निकाबनि में अधु वक़्तु कीअं गुज़ारियो भला कंहिं बुरी अख नज़र सां निहारियो परदे वारियूं न्याणियूं परदेदार कीअं हुआ झोली चंड जीजल उहे ॿार कीअं हुआ। जवाब में चएसि पियो त परदे वारियूं न्याणियूं बेपर्दे ॾिठासीं बचनि मंझि बाएताल रोंदे ॾिठासीं लटा लीड़ लाशा बि लुढ़ंदे ॾिठासीं अझा ओट माण्हुनि जा किरंदे ॾिठासीं लॻो वझ कामोरा कमाईंदे ॾिठासीं अमड़ जे सीने मां सुकी खीर वियो हो रखियो पीउ धीअ लाइ सो ॾाजो लुढ़ी वियो बुखिया ॿार पट ते उस धार तपश हुआ झोली चंड जीजल नकी ॿार ख़ुशि हुआ। अञा पुछेसि पियो त भला हारिन हर संभारिया त कोॾार कीअं हुआ जोड़ा जोटियाऊं त हर फार कीअं हुआ ॾांदारियूं पांजारियूं नाड़ो नार कीअं हुआ संवर संगर ने मुनीदार कीअं हुआ ज़मीदार कीअं हुआ ऐं कमदार कीअं हुआ सीटियल सेठ साॻिया सूबेदार कीअं हुआ उन्ही जू में जाई जमादार कीअं हुआ अलण ऐं वलण ॿिया ॿुढा ॿार ख़ुशि हुआ झोली चंड जीजल उहे ॿार ख़ुशि हुआ। सही जवाब में चएसि पियो त हारिन हर संभारिया सचाई ॾिठी मूं उते लोफरनि जी लुचाई ॾिठी मूं ज़मीदार ज़िर हुआ ॾाढाई ॾिठी मूं निजा जेल तन लाइ ॾुखियाई ॾिठी मूं खणी विया खणत में बटाई ॾिठी मूं सूबेदार सीटियल ॿारियो ॿाए ताला मज़ूरनि ते मारो रुगी धुम धमाला सोटे जा सटका मथूं बार कश हुआ झोली चंड जीजल नकी ॿार ख़ुशि हुआ। आख़िर में पुछेसि पियो त भला मारुनि माल चारिया त वलर वाड़ा कीअं हुआ दरिया जा ही दधका लाहा चाढ़ा कीअं हुआ उते खीर मखण चाॾियूं साड़ा कीअं हुआ भला किरड़ कांडेरा ॾेला ॻाढ़ा कीअं हुआ जुमन जाथे जाई भटी पाड़ा कीअं हुआ रबाबन ते रेढार बकरार ख़ुशि हुआ झोली चंड जीजल उहे ॿार ख़ुशि हुआ। जवाब में चएसि पियो त उहे छर अंछर ओभारियूं लवारियूं दिका दंग दड़ियूं उहे छर अंछर दरिया जा न दधका कटियाऊं थे बेला सड़िया सर चीचका मारुनि माग मटी विया मटिया न हुआ थर थानी का उहे मल कबटी आया ॿिया तरीक़ा फुटबॉल क्रिकेट ॿई हथ हथी का लॾे लोध आई मटिया सभु सनी का ॿारनि खे न ॿधणा न सुरमा सत पुसियूं के न कशकोल कोॾियूं न कंढला कड़ियूं के दाहूं दर्द वारनि जूं न दिलदार ख़ुशि हुआ झोली चंड जीजल नकी ॿार ख़ुशि हुआ मिलिया पाए अजरक उहे यार ख़ुशि हुआ। महिरबानी। वाह साईं जुमा साईं वाह 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 साईं वाह। पर हाणे प्रोग्राम हिकिड़ी नंढी साई जो वक़्तु थी वियो आहे छो त ईद जे हिन ख़ुशियुनि में साई वठणु बि ज़रूरी आहे ऐं अॼोकी हिन असांजी ओताक जेका ईद जे ख़ुशियुनि में ईद जे पहिरें ॾींहं जूं हीअ जेके ख़ुशियूं आहिनि उन सां तावन आहे या हीअ जेको रंग रचायो आहे उहो बेठक चांहि ठाहिण वारनि हीअ रंग रचायो आहे सो बेठक चांहि अहिड़ी त लज़ीज़ आहे उनजो ज़ाइक़ो अहिड़ो सुठो ज़ाइक़ो आहे ऐं मिठड़ो मिठड़ो ज़ाइक़ो आहे जो जीअं माण्हू चवंदा आहिनि त पाण में मेड़जी वञनि पाण में मोहबत ऐं मिठाण वारी मोहबत जेका आहे उहा बेठक चांहि में आहे। सो मां पंहिंजनि दोस्तनि खे महिमाननि में ज़रूरु इहा चांहि वापरायो पर हिकिड़ी नंढड़ी साई आहे साई खां पोइ असांजो ताक़त ॿीहर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदो। हिकु दफ़ो ॿीहर भली कार अव्हांखे ईद उल अज़हा जूं लख लख मुबारकूं। प्रोग्राम असांजी ओताक ऐं अव्हांजो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर
अॼोकी असांजी उताक जेका प्रोग्राम आहे स्पेशल ईद जो प्रोग्राम आहे हिन सां तावन आहे बैठक चांहि ठाहिण वारनि जो ऐं उहे चवंदा त पाण में मोहबतूं वंडियो ऐं बैठक चांहि बि पाण सां गॾोगॾु मोहबतुनि में गॾु रखो ऐं गॾु जेको आहे महिमाननि खे उहा चांहि पियारियो। सो हीउ जेको रंग आहे हीउ जेको अंदाज़ आहे हीउ जेके ईद जूं ख़ुशियूं आहिनि असांजे उताक ते सो अॻियां वधूं था। भलोड़ सुगड़ वेठा न अकबर चांडियो वेठो आहे सोहेल खे कराए अकबर भली कराए था महिरबानियूं लख लाइ की तव्हां ख़ुशि आहियो साईं भली कर तव्हांखे बि कुर्ब छा था ॿुधायो भला ईद जे ख़ुशियुनि में साईं अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे आओ सो मां बि ॿाहिरि वेठो गस ते वाझायां पियो आओ खुद न पारो दोस्त आयो आओ जी हिते गस ते छा थो वेठो वाझाई मुंहिंजो अॼु मुंहिंजा दोस्त अचनि पिया मिलण आओ जी तोखे कीअं ख़बर पई मूं अर्ज़ु कयो त अजीब अचनि पिया ईद मिलण अॼु दिलि थी मुंहिंजी घुरे सण लॻनि था सारा सॼी अखि बि पई थी फरे कांग बि वेही काला कूतो भित ते कां करे दीदूं आहिनि दगनि में आहियां वेठो ध्यानु धरे ख़ुदा करे शल ख़ैर सां पिरी अचनि पेर भरे चांडिया अकबर हयां ठरे जो अखियुनि सां ईंदे ॾिसां अखियुनि सां ईंदे ॾिसां वाह अकबर साईं वाह। परियां मंगलो साहब वेठो आहे मंगलो साहब ईद जे रंगनि में कहिड़ियूं मोहबतूं सहेड़ियो तव्हां साईं ईदनि जे रंग में तमामु ही कचहरीअ जा रंग ॾिसी ऐं हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई भाकुर पाए गले मिली ख़ुशीअ सां ईदूं संगत खे ॾियूं पिया। इन ख़ुशीअ जे मौक़े ते हिकिड़ो ईद जो बहितर ज़ात अजीब आया ईद मिलण मोहब मिठा मनठार ख़ुशीअ मां ख़ुशि थी खिली के मूंखे कार कबियूं कचहरियूं कुर्ब वारियूं थी आ कुर्ब करार सूर विया संदा करे लथा गम गुबार एहसान थिया इलाही सजण नदी सार दिल घुरिया दिल भर मिलिया दर्शन थिया दीदार ईदियूं थियूं हज़ार मोहबन सां मिली मंगलो चई वाह मंगलो साईं वाह 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 वाह। हेॾां वरी जागीराणी साहब वेठो आहे जागीराणी साहब ईद जे रंगनि में कहिड़ा रंग था रखो भला साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं अर्ज़ु थियो साराया सचो धणी साराया सुभान वाह वाह कादर पंहिंजी कुदरत सां कयो जोड़े रास जहान बेशक 14 तबक रोशन थिया शाहिद आहे क़ुरान 18,000 मखलूक में आला इंसान अवल नबी आदम पैदा ज़ाहिर थियो ज़ीशान कुल नबी आया खणी नबूवत जो निशान मीर मोहम्मद मुस्तफ़ा है नबी आखिर ज़मान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे कया किसो कुर्बानीअ जो ॿुधो दिलि सां धरे ध्यानु त खलील खे ख़ासि थियो फ़ाइक़ जो फ़रमानु कर कुर्बानी कामिल जल्दी उथ जवान उथी हज़रत इब्राहिम हलियो अजो छॾे आस्थान काहे उठ केतिरा कुठा पिड़ में पहलवान ॿीअ राति बागुण खे थियो इहो ई ऐलान राहे ख़ुदा जे ॾिनई सारो ई सामान 30 राति इब्राहिम खे पियो सम्झाए सुभान पंहिंजी शइ प्यारा कर कामिल तो कुर्बान वाह साईं वाह 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 जी जी उथी इब्राहिम हलियो इस्माइल जे ऐवान पाक बीबी हाजरा ॾिठो पीरी परेशान बीबी पुछो खावंद खां कयसि इहो बात बयान त इस्माइल जी कुर्बानी जो कयो आहे हुकुमरान वाह 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 बेशक बीबी चयोसि जी बिस्मिल्लाह न कर अमीरत अरमान ही बचड़ो हाज़रा भली राज़ी थे रहमान साइण पंहिंजे हथनि सां पियो सींगारियो सुल्तान सुरमो सींद संवारे पे मखियासि मुश्क ज़ुल्फ़िरान प्यार कंदे पाण चयसि तूं त मिठा आहीं महिमान वाह 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 बिस्मिल्लाह पोवाड़े ॾिनई इब्राहिम खे ॾाढो ख़ुशि थियो खान ॿई पीउ पुट गॾिजी हलिया मीना जे मैदान अची उते ओचितो शुरू कयो शैतान तंहिंखे पथरियूं पाण हई वियो भॼी सो पैमान प्यार कंदे पाण आया चाह वॾे चौगान इस्माइल सुम्हियो अदब सां हुयो साहिब ईमान जिन बशर वहूर पियो रोए पियो रिज़वान सुभान अल्लाह सुभान अल्लाह के ॾिसनि पिया फर्श ते के उब मथे आसमान कॾहिं काती कामिल उते आला आलीशान काती उड़ी कीन की हुयो थियो हे कर सो हैरान पटी ॿधी अखियुनि खे पियो काबू करे कप्तान थियो हुकुम जिब्राइल खे त देर न कर दरमान दुंबो खणी जन्नत मां पहुचो ते परवान मत आश कोई नी इश्क में अॼु वठे करे वीरा वाह वाह जागीराणी साहब वाह 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 जिब्राइल खणी जन्नत मां दुंबो आयो दान दुंबो ॾेई इस्माइल कॾहिं देर न थी दरमान उते हज़रत इस्माइल खे अलाह ॾिनी अमान सुरको काती उड़ी सुरको थियो शाह कयो शुक्रान खोलियई पटी अखियुनि तां ॾिठई हेठि कुटल हैवान उछलई काती कावड़ मां जोश वले जोलान मछी माकड़ हिलाल थिया बुंदोटी बारान वाह साईं वाह वाह ख़ालिक पंहिंजे खलील खे पियो मौला ॾे पियो मान ख़ालिक पंहिंजे खलील खे पियो मौला ॾे पियो मान त पैगंबर पूरो पास कयो तो अलाही इम्तिहान वाह 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 कयो कुर्बानी कुल असां मोमिन मुस्लमान मालिक महिरबान कंदो बाज बरोच
वाह साईं वाह, वाह जागीराणी साहब वाह। एड़ा नौजवान असांजो सुगड़ो उॾो। बाबा ईद जे रंगनि में कहिड़ो को रंग ऐं अंदाज़ था रखो? जी साईं बिल्कुलु अॼु कुर्बानी कचहरी आहे, कचहरी ते मुंहिंजो बेता कुर्बानी कचहरी में शामिल थिजे वञी शान सां सलाम चई संगत के पोइ मिलजे भली मेज़बान सां भली कार चोई भाऊ तोखे त मोट ॾिजांइ तूं मान सां साल कंजूं सुहिणियूं ॻाल्हियूं दोस्त ॿुधियां ध्यान सां अदब सां तूं पेश अच पोड़े तोड़े जवान सां सुगड़ाए पजूं सनफूं सभई दिलि में रखजांइ ध्यान सां मोहबत भरियो मीरल चांडिया मिठो ॻाल्हाइजे ज़बान सां मिठो ॻाल्हाइजे ज़बान सां। वाह मीरल वाह वाह वाह। एड़ा तालिब वेठो आहे ॾिसूं तालिब अलाए कहिड़ी मोहबत जी विर्छ करे थो हिन ईद जे रंगनि में? साईं ईद जे रंग में आउं पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि। जी बिस्मिल्लाह। तुंहिंजा गीत बि ॻाईंदासीं ॾेह सॼे खे ॿुधाईंदासीं जनम जनम जो रिश्तो पंहिंजो असां तोड़ निभाईंदासीं। वाह वाह। सिंध मड़ जा हारींदारी तन खे पाण पढ़ाईंदासीं पेट उघाड़नि यतीमनि खे असां पाण पढ़ाईंदासीं रोके हू छा रोके सघंदा टोपी अजर पाईंदासीं ईद नमाज़ ते नंढड़नि वरनि सां भाकुर बि पाईंदासीं तालिब बंबरा मारण ख़ातिर पंहिंजा लुड़क लॻाईंदासीं पंहिंजा लुड़क लॻाईंदासीं। वाह तालिब बंबर साहब वाह वाह। खुदन ओ खुदन भला छा आयो छॾ कुर्बानी थी वई बाबा गोश्त विराए हेॾा उताक ते अच महिमान वेठा आहिनि। साईं हे ॿ बकरा जेके कुर्बान कंदे सुभाणे उनजो केरु कंदो? बाबा हे बकर बीठा हुजनि तूं हेॾे हेॾे कुर्बान थींदा आहिनि। ईद जी मुबारकूं ॾे पियो संगत के मेहमान आया सॼी संगत के साईं ईद मुबारकूं साईं खैर मुबारकूं खैर। हा चाचा मूंखे ख़बर हुई तूं मां इलेक्शन में बीहंदो वोट बि तूं मूंखे ॾिजे। वाह वाह दे वाह वाह। सुञातल आहे पा न न आहे। वाह वाह। तव्हांखे बधाई ईद मुबारक महिरबानी तव्हांखे मुबारकूं भाऊ थोड़ो हेॾे रखनि त कजां हेॾे ॿेली पार त अथई क़ुरान जो कसम मां भाऊ वटि वाड़े ते कमु कंदो आहियां ग़रीब माण्हू आहियां ही बाक़ी सभु पैसे वारा थी चाची तो ये सुस पुस करी हेॾे आवाज़ ई नथो अचे। सुस पुस कुझु न दोस्त आहे पुराणो दोस्त। हा हाल वाल वता मां ॻोठ ॼाणे लाज़िमी साईं थोरो यार पोड़नि जे बारे में पुछां तव्हां गोश्त विरहाया आहिनि सभु साईं गोश्त बाइकात ईमानदारी सां ॻोठ मां को रहियो त न साईं को बि न रहियो साईं इहो तव्हांजो कमाल आहे कुर्बानी ईअं ई थींदी आहे साईं सभिनी खे यादि त तव्हां जेकी कुर्बानी कई गोश्त पंहिंजे हिसे जे लाइ बि साईं वरी ओतिरो गोश्त रखियो। हा बिल्कुलु पर हाणे ॿुध हाणे महिमान त आहिनि साईं ज़मान साईं वारा ही आज साईं वारा ही सभु सुगड़ ही चंग वारा सभु पर हेॾां ही कासाई बि वेठो अथई ॿ जेके छेला आहिनि इहे कुर्बान कबा। ओ साईं ख़ुदा खे मञ छो हिन कासाई खां इहो कमु न करे हिनखे चओ त दोल वॼाए मंगणा हार ते शिकिल उहे ओढ़ी अथसि ओ साईं कल्ह ढगे सां जेकी हालत कई अथसि कुर्बानी करण महिल मां त छुरी फुरे छॾियूं त मां साईं लिकाए छॾियूं त मां ढगे के कोहणा खां पहिरियों साईं कोइबो आहे का तकबीर कुझु पढ़बो आहे बसि ईअं करे ढगो थोरो ॾिंगो हुयो छुरी पियो खणी घुमाए साईं मथां हथ खां वरितो मां बाबा हे कासाई आहे तूं हे छा तूं दोल वॼाईंदो हे कासाई आहे दोल कीअं वॼाईंदो? साईं माण्हू नथा वॼाए सघनि या कासाईअ मां माण्हू ऑफिसर थी वेंदा नी या कहिड़ी ॻाल्हि आहे बाक़ी अॼु साईं बसि ई ॻाल्हि ॿुधायांव खिल ईंदी आहे ॾाढी। कहिड़ी? साईं वरी घर वारनि नालो जेको आहे न घर वारनि वरी नालो रखियो अथऊं सोणो। हा सोणनि में साईं भींग पई आहे। हल रे हल कूड़ा हल तुंहिंजे चवण ते मां हिते आयो आहियां चई त सही 15 ढोर 11 ढोर ॾिठमि जेके न को ॾोहण जा न को कोहण जा तोखा त मां त चवां कुकुड़ बि न को आहे कुकुड़ मां त चवां तोखे सीर ॾियां पर बची वई पुट आख़िरी ॾींहुं अथसि साईं। छो? साईं बकरो जेको वठी आया आहियो न उन्हनि मां हिकिड़ो बकरो अहिड़ो आहे की उनजी साईं कुर्बानी करे बसि आख़िरी कुर्बानी हिनजी ॿुधायो मां वाइदो थो कयां बकर तिखो आहे साईं जे तव्हांखे नज़र अची वञे न ईद 3 ॾींहं ते तव्हां मूंखे लाइ जूतो वठिजो बकरे मूंखे ख़बर आहे हाणे जूतो लाइ वठूं तूं 3 ॾींहं जी ॻाल्हि थो करे पाण खे कीअं हणंदे लाइ ॿियो को खणी हणंदो न जूते खे जूतो छॾ यार न हे नाले वारो कासाई ते नाले वारो हींअर कासाई मिले कोन थो तूं चरिया तूं छा थो कोटड़ी पुल जे हेठां सॼो ॾींहुं बीठो हूंदो आहे वांदो साईं कासाई पहिरियों मवाली हुयो चरस जो मवाली साईं चुप
साईं कब्रिस्तान में वेठो हुजे हिकदमि साईं पुलिस उते छापो आयो पोइ साईं सिधो हिन जी क़बर में पासे ॾे वियो हिनखे ख़बर पइजी अचंदा हिन नशो खणी खीसे में लिकाए छॾियो पोइ पुलिस वारे चयो हिते छा थो करी हा चए बाबे क़बर ते फातिहा पढ़ण आयो आहियां पोइ त सिपाही चयो निभागा इहे त ॿाॾे जी क़बर आहे हा उन्हनि खे चयो साईं बाबो नंढे लाइ मरी वियो अच्छा पंहिंजी न ॿुधाइजांइ मवाली त मूंसां गॾु तूं बि हुए हिकिड़े ॾींहुं असां साईं ॿई नशो पिया कयूं इहो को चङो कमु था कयो था न साईं मां त सिखां पियो न हिन मूंखे सेखारियो ऐं वीचारी नशो कयूं पिया पुलिस अची वई राह जो हूंदे बि भॻो स्पीड ब्रेकर ते गुलो छुलायो पुलिस वारो पुछे छा आहे चए बाबे जी क़बर आहे चए बाबो एॾो डुगो चए 3-4 गॾोनि न बाबा तूं हिनजे ख़ातिर तवानी कर हिनखे चइमांइ प्यार तयारी कराए सुभाणे कुर्बानी कंदो ख़ुदि न ऐं ॿुध सभिनी महिमान लाइ चांहि जो बंदो साईं मां चांहि महिमाननि खे ज़बरदस्त दूध पती पीआरां थो जे खाइण पीअण ऐं जेको आहे ख़्यालु रखण जी ॻाल्हि कयो न हा यकीन कयो जेको हिनखे खारायां पीआरियां ख़र्चु कयां न उहो मां कुते खे खारायां घटि में घटि दुआ त कंदो साईं चांहि खणी थो अचां सही आहे तूं मिल जाए मूंखे तोखे ॾिसां थो मां सो भाई इनखे नंढियूं नंढियूं जेके शयूं हुजनि इहे हिनखे ॾींदे इहे दिलि में कंदो अथई हिनखे ॿूटी चङी न ईंदे ख़ुदि न कारिजी पवंदो आहे छेलनि सां विढ़े थो माल सां विढ़े थो घोड़े सां बि जहिड़ो थो करे घोड़ो त ठहे पर जेको माल जो ख़्यालु थो रखे जानवर उन सां विढ़ियो थो पए बसि साईं तव्हांखे चयो बि हो त ॿ रुपया वधीक ॾेई को सुठो को थो रखो तव्हां अहिड़ी शइ रखी आहे जेकी ईद वारे ॾींहुं बि नथी वणे ज़रूरु ज़रूरु सो हाणे भला हेॾां वेठा आहिनि चंग ते वेठा आहिनि इहे चंग चोरीनि त पोइ वरी ईद जे रंगनि में को चंग चोरियो त पोइ वरी को कचहरी खे अॻिते बि ज़रूरु वधाईंदासीं जी वलीवंत जी जी वाह 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 सुहिणा चंग चोरियो पिया ॾाढी ख़ुशी थी जिते चंगो घटिजे पियो उते अवां पंहिंजो किरदारु अदा कयो पिया सो बि ईद जे ख़ुशियुनि में वाह 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 वलीमंद ऐं सभिनी दोस्तनि खे सलाम सभु को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में आहे साईं वाह 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 इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ख़ुशि हुजो सो हाणे कचहरीअ में हाणे हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ वरी ईद जे ख़ुशियुनि में वरी हिकिड़ी अञा ॿी बि ॻाल्हि रहियल आहे उहा ॻाल्हि बि ज़रूरु कंदासीं सो हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था सो ॾिसंदड़ साथियो ईद जे रंगनि में ईद जे ख़ुशियुनि में असांजी ताक़त आहे हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था पर अॼोकी हिन असांजी ताक़त सां ताउन आहे बैठक चांहि ठाहिण वारनि जे तरफ़ां सो उन्हनि सॼो ई मेड़ो ई रंग उन्हनि रचायो आहे सो बैठक चांहि अवां बि पियो
ऐं आयल महिमाननि जी ख़ातिर तव्हां कयो त बैठक चांहि खे पंहिंजे कचहरीअ में ज़रूरु रखो। आदर भाव महिमाननि जो बैठक चांहि सां कयो। हिकिड़ी नंढी साई वठूं था, साई खां पोइ अव्हांजे ख़िदमत में ॿीहर हाज़िर थींदासीं। ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम असांजी उताक अव्हांजो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर ईद जे ख़ुशियुनि में हीअ जेका असांजी उताक आहे इन रंगनि खे जेको सजायो आहे उहो बैठक चांहि ठाहिण वारनि ऐं उन्हनि चयो आहे त असांजी उताक जे रंगनि में आयल महिमाननि सुगड़नि जे विच में बैठक चांहि जो हुजणु ज़रूरी आहे। इहो मोहबतुनि जो हिकिड़ो मान आहे, मोहबतुनि जी हिकिड़ी माला आहे जंहिंखे ॻंढणु ज़रूरी आहे। सो ईद जूं अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर लख लख मुबारकूं हुजनि, वाधायूं हुजनि। ईद जे ख़ुशियुनि में हिक ॿिए खे शरीक ज़रूरु रखो। ऐं जीअं सवेल ॻाल्हि थी त ईद जे ख़ुशियुनि में पंहिंजी जेका क़ुर्बानीअ सां गॾु जेका पंहिंजी अना आहे उनखे क़ुर्बान करे छॾियो, मोहबतुनि जो ॼार विछायो, मोहबतुनि जा भांडार विरायो, ओताकूं आबाद कयो, इल्म जूं कचहरियूं कयो, राग भरा रंग हुजनि, अंदाज़ हुजनि, हुनर हुजनि, रांदियूं हुजनि। हिकिड़ो असीं चऊं था त ज़बरदस्त माहौल जोड़ियो पंहिंजे इलाइक़नि में, ॻोठनि में, शहरनि में, तॾहिं वञी असांजो जेको माहौल आहे असांजो मुआशिरो ज़बरदस्त थींदो ऐं असांखे ईद जूं ख़ुशियूं बि उहे ख़ुशियूं नज़र ईंदियूं। असांखे जेके रिहाइण वारियूं ख़ुशियूं आहिनि, शादियुनि मुरादियुनि जूं ख़ुशियूं आहिनि, उहे बि असांखे वॾियूं ख़ुशियूं नज़र ईंदियूं। की भला साईं सवेल खानी कचहरी हले पई, सो ॾोर बेत सुगड़ाए पिया सॼूं। असां वटि ॾिसो त ओताकुनि वारी उहा कचहरी ख़तमु थी रही, हर माण्हू खफ़ा लॻो पियो आहे। पुटु पीउ खे ॾिसो त मारण में देरि नथो करे, भाउ भाउ सां, न्याणीअ जो उहो मान न आहे, उहा चोदी वारी, उहो लोढ़े जो उहो तक़दुस कोन्हे। के पिया ॾिसो असांजी सिंध ईअं हुई त कोन। हा, तव्हां सही था चओ। असांजे जेके इहे शयूं तव्हां ज़िक्र कयो जी उहे घणे भाङे ॾिसण में बि अचनि पियूं, ॿुधण में बि अचनि पियूं, पढ़ण में बि अचनि पियूं। जी ऐं सिंध हिकिड़ो इंतिहाई सरसब्ज़ ख़ूबसूरत ऐं आला रवायतुनि जी अमीन रही आहे। ऐं असां सभिनी खे गॾिजी इन्हनि सभिनी ग़लति कार्युनि जी मुखालफ़त करणु घुरिजे ऐं उन जे साम्हूं रुक जी दीवार खड़ी करणु घुरिजे। ऐं पोइ जेतिरो बि असीं पुॼी सघूं था, जहिड़ो बि असीं करे सघूं था, जेतिरो बि असांजे हथ वस में आहे, उन ग़लति कार्यनि जी मज़म्मत कजे ऐं उन्हनि जे साम्हूं दीवार ॿधिजे। ऐं सिंध जूं ही जेके तव्हांजी जेका अॼोकी कचहरी आहे उन में चंग जी त ॻाल्हि मूं कई, पर जेका सुगड़नि जी ही महफ़िल आहे उहा बि पंहिंजो सालनि खां पोइ ईअं ॿुधी अथऊं। हाणे इहो सभु कुझु माना त हिकिड़ो देवमालाई किसा थींदा वञनि। मूंखे यादि आहे त असांजे अज़ीज़ जी शादी हुई या तहोर हुयो, को उन जो ख़ुशीअ जो इवेंट हुयो। मां नंढो हुयुसि त मूं ॾिठो हुयो त उन में हुननि हिकिड़े मस्करे खे घुरायो हुयो ऐं सॼी महफ़िल खे उन खिलायो हुयो। त अहिड़े नमूने सां इहे सभु असांजूं रवायतूं रहियूं आहिनि। मस्करनि जी महफ़िल ऐं साईं मुंहिंजा राग जी महफ़िल। हाणे चंग ॾिसो त हिननि केॾो ख़ूबसूरत वॼायो आहे। असां वटि हाणे चंग किथे वॼायो वञे। ऐं सुगड़नि जूं जेके महफ़िलूं थींदियूं हुयूं ऐं पंहिंजो साईं खे त शाबस हुजे, उन अञा ताईं उन सिलसिले खे हलाईंदो पियो अचे। ऐं मूं संदुनि पढ़ी हुई जेका डिक्शनरी बि सुगड़नि जी कंपाइल कई आहिनि। न त हाणे सुगड़नि जूं महफ़िलूं सिंध में न रहियूं आहिनि, बल्कि सिंध में जेको पंहिंजो ओताक जे कल्चर जेको आहे न उहो इलाही घटिजी वियो आहे, न हुअण जे बराबरि आहे। जेकॾहिं हिन खे असां ओताक कल्चर खे सिंध में प्रोमोट कयूं त हिन टेबल ते असांजा खोड़ सारा मसइला हल थी सघनि था। असांजो पाण में इताद थी सघे थो, असांजी पाण में ॿधी थी सघे थो, असीं पाण में ॻाल्हाईंदासीं, जेके कदूरतूं हूंदियूं उहे ख़तमु थी सघंदियूं। तंहिंजे करे असांखे अव्हां सुठो कयो आहे जो इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो अथव ओताकुनि जो, त असां सभिनी खे गॾिजी ओताकुनि खे प्रोमोट करणु घुरिजे ऐं उन्हनि खे जेको हाईलाइट करणु घुरिजे ऐं पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे पंहिंजे घरनि जे ॿाहिरां उन्हनि खे आबाद करणु घुरिजे। हाणे ॾिसो पिया त ईंदड़ वक़्तु ॾुखियो आहे, कॾहिं पाणीअ जो मसइलो, कॾहिं हालतूं उबतड़ थियनि पियूं। त इन जे लाइ तालीम ऐं गॾु वेहण, इहो ओताकू आबाद करणु इहो ज़रूरी आहिनि न? तमामु ज़रूरी आहिनि। मां त
पंहिंजे ज़िंदगी में पहिरियों भेरो हैदराबाद में पाणीअ जो ॾुकर ॾिठो आहे। मां कॾहिं बि पाणीअ जो ॾुकर कोन ॾिठो जेको हींअर मां चङनि चोखनि माण्हुनि खे दॿा खणंदे ॾिठो आहे। अॻे कवाठियूं खणपियूं हुयूं ऐं पंहिंजो हाणे जेको आहे सोन जी जॻह ते गेलन वारा पाणी माण्हू खणनि था, पाणी जो ॾुकर थी वियो आहे। त असां सभु असांजी सोसाइटी जेका आहे न, मां वरी हिकिड़ी इन में ॿी बि ॻाल्हि कंदुसि, असांजी सोसाइटी जेका आहे उहा पढ़ी लिखी सोसाइटी थिए पई। असीं पढ़ूं पिया, असांजा ॿार पढ़नि पिया, असां वटि एजुकेशन जी शरह वधे पई, पर असां वटि जेको माण्हू जेको आहे न उहो पढ़े ज़रूरु थो पर इल्मु हासिलु कोन थो करे। बेटा हा पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न कलूब में। असांखे पंहिंजे रवैयनि खे चेंज करिणो पवंदो। असीं अॼु बि मां ॿिए कंहिंजो ज़िक्र नथो कयां, पंहिंजो थो कयां त असीं अॼु बि वन वे टोड़े था हलूं, अॼु बि असीं ग़लति कमनि में असीं पाण उन जा स्टेक होल्डर्स आहियूं। त असांखे उहे सभु शयूं ख़तमु करणियूं पवंदियूं ऐं उहे तॾहिं ख़तमु करे सघिबियूं जॾहिं असीं हक़ीक़ी माना में इल्मु हासिलु कंदासीं। ऐं इल्मु हासिलु करण खां पोइ पंहिंजे नसुल खे उन ते अमल करण लाइ उनखे पाबंद कंदासीं त यकीनन उन में जेको बुनियादी किरदारु आहे, मिसाल जे तौर ते PCS आहे, CSS आहे, सिंधीअ जो सब्जेक्ट आहे, उन में सुगड़नि जो हिकिड़ो पंहिंजो उन मज़मून आहे, चंग ते हिकिड़ो मज़मून आहे, त माना हीअ उताक ते हिकिड़ो मज़मून आहे। त असां हीअ बज़ाते ख़ुदि शागिर्द जी ज़हनी ओसर में अहम किरदारु अदा करे थी। सो बहरहाल तव्हांखे अॼोके ईद जे ख़ुशीअ ते तव्हांखे मुबारकूं ॾिजनि। हे ठला ठला भाषण जेके आहिनि उहे वरी माण्हूअ खे बोर कयो था विझनि। ॾाढो सुठो लॻो। आर्टिफिशियल जी चवंदा त जेका आहे भरमार वधंदी थी वञे, पर असीं चवंदा त माण्हू असुलु हुजनि, पोइ इहो आर्टिफिशियल जेको बि रंग आहे या अंदाज़ आहे उनखे भली किरदार असुलु हुजनि जेके उतां हा बिल्कुलु तव्हां सही था चओ। ॾिसो आर्टिफिशियल जेका शइ आहे उहा बि हक़ीक़ी शइ तां खणी वञे थी, नकुल बि असुल खे ॾिसी खयो वञे थो। तंहिंजे करे असांखे प्रोमोट असुल ई करणु घुरिजे बनिस्बत उन जे असीं नकुल खे प्रोमोट कयूं। ऐं हीअ तव्हां यकीन कयो, मां तव्हांखे पंहिंजे दिलि जे पंहिंजो सचाइनि सां ॿुधायां थो त हूअं त सभु कुझु सही आहे, पर हीअ जेको कल्चर तव्हां मुतारिफ़ पिया कयो इहो हिकिड़ी ख़ूबसूरत सिंध जो तस्वर आहे। ऐं हीअ ई तस्वर आहे जेको सिंध जे डेवलपमेंट में बुनियादी रोल अदा करे थो। ऐं उताकू ई आहिनि जिथे वेही असीं पंहिंजा ॾुख सूर सलियूं था, पंहिंजा मसइला मुश्किलातूं मुंझारो दूरि कयूं था। 20 माण्हू वेठा, कंहिं वटि पाणी जो मसइलो आहे, कंहिं सां बिजली जो मसइलो आहे, कंहिं सां ॿारनि जी पढ़ाई जो मसइलो आहे, भाण जो मसइलो आहे, कंहिं सां ज़मीन जो मसइलो आहे, माल जो मसइलो आहे। माना त वेहबो त हल थींदो न, हिक ॿिए खां हाल वाल वठिबा। जीअं हीउ ॾिसो पंहिंजो प्यारो दोस्त कासाई जेको आहे उहो आयो आहे त हाणे पाण खे त ख़बर कोन्हे त कुकुड़ कीअं कोबो या पंहिंजो ढगो कीअं कोबो या बकर कीअं कोबो, या हिकिड़ी अॼु नई शइ सिखियासीं त उनखे कोण बि हिकिड़ो आर्ट आहे, कीअं उनखे डसबो, वरी उनखे बूटी कीअं ठाहिजे, इहो बाज़ार जो ख़ुदि हिकिड़ो आर्ट आहे। ऐं तव्हां हिनखे घुराए शहज़ादे खे, शहज़ादो नालो आहे न तव्हांजो, सोणे खे घुराए तव्हां असां सभिनी खे जेको आहे सो मुस्तफ़ीज़ कयो आहे। अॼु सोणनि जो ॾींहुं आहे, ॻोल्हे नथा लभनि। केवला नौजवान लाइ तालीम ऐं हुनुर केतिरो ज़रूरी आहे। हीअ ओताक जेका आहे ओताक ख़ुशहालीअ जी निशानी आहे ऐं सिंध हमेशह ख़ुशहाल रही आहे। यकीनन तव्हां सही था चओ त ओताकूं ख़ुशहालीअ जो पंहिंजो उनजो पंहिंजो अक्स आहिनि ओताकूं। ऐं पंहिंजो हुनुर अचणु घुरिजे। जेको बि माण्हू जंहिं फील्ड में वञणु चाहे थो उनखे उन फील्ड में वञणु घुरिजे। ऐं जेके इल्मु हासिलु करण था चाहिनि उन्हनि खे इल्मु हासिलु करणु घुरिजे। ऐं उन में ई हुनजी कामयाबी आहे। ऐं इन ते खोड़ सारियूं रवायतूं बि मुश्तमिल आहिनि जेके यादि आहिनि, जेके माण्हू दोहराए बि सघे थो। त असां सभिनी खे पोइ हिकिड़ो माण्हू आहे जेको इल्मु हासिलु करण में दिलचस्पी नथो रखे त उनखे हुनुर सिखणु घुरिजे। हुनुर बज़ाते ख़ुदि इल्म जी हिकिड़ी शाख आहे। हुनुर जॾहिं हू हुनखे ईंदो सिखंदो त इहो बज़ाते ख़ुदि हिकिड़ो इल्मु आहे। मिसाल जे तौर ते तई त या आऊं त को ढगो त कोई ॾेखारियूं कोन ईंदो, इहो बि हिकिड़ो हुनुर आहे। हुनुर इहो इल्म मां ई सिखिबो, इहो क़ाबिलियत में ई सिखिबो।
सो मां सम्झां थो त पाण सभिनी माण्हुनि खे असांजे सभिनी ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे पंहिंजे दिलि जे सचाइनि सां इल्मु हासिलु करणु घुरिजे ऐं पंहिंजे औलाद खे ख़ासि तौर ते पंहिंजे नियाणियुनि खे उन्हनि खे पढ़ाइणु घुरिजे, उन्हनि खे इल्म जे ज़ेवर सां मालामाल करणु घुरिजे। नशो आम थी वियो आहे, ॾिसो था त ॻोठनि में भई हीअ ओताकू ख़तमु थींदो, नशो शहर में ॻोठ में आम थी वियो आहे। असुल में पंहिंजो मुर्तज़ा साईं अॻे हीअं थींदो हुयो, जेका सिंध असां ॾिठी उन में वॾे जो एतिराम हूंदो हुयो। जेकॾहिं कंहिं नंढे खे सिगरेट पीए कोन, नंढो जेकॾहिं सिगरेट बि पीअंदो त कंहिं बुज़ुर्ग खे ईंदे ॾिसंदो त लिकाए छॾींदो हो या उछले छॾींदो हुयो, या वॾो जेकॾहिं ॾिसी वठंदो त हुनखे 4 दड़का ॾेई छॾींदो हो त हुन जा माइट बि उन ते एतिराज़ु कोन कंदा हुआ। जेकॾहिं उस्ताद शागिर्द जी कन महट करे छॾी तॾहिं बि उनखे उन जा वालिदेन उन जा पंहिंजो जेके आहिनि से उनखे मायूब न सम्झंदा हुआ। पर हाणे असां एतिरा थी विया आहियूं जो भले वॾो अचे पियो उन जे साम्हूं बि माण्हू सिगरेट पीए पियो या उन्हनि जे साम्हूं उन्हनि शयुनि खे माण्हू प्रोमोट पियो करे। असांखे पंहिंजे आला रवायतुनि जी ई नुमाइंदगी ऐं उन जो ई अक्स ऐं उन जो ई ओलड़ो थियणु घुरिजे जेको मजबूरी तौर ते सॼी सिंध लाइ लाभाइतो ऐं फ़ाइदेमंद आहे। ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। अॼु साईं असांजी ओताकत मोहबतुनि जो हिकिड़ो भंडार आहे। तव्हां सभु अचो था, जुमन साईं बि अचे थो, बंगलो साहिबु अचे थो, चंग वारा अचंदा। सच पुछो त अॼु चंग ते ईद ॾींहुं सभु अचे गॾु ऐं हिक ॿिए खे हथ पिया वंडराइनि, हिक ॿिए जा ॿांह ॿेली थियो वेठा आहिनि, त असांखे ख़ुशी न ॻाल्हि जी आहे। सुगड़ हिक ॿिए खे ॿांह ॿेली थियो बीठा आहिनि। अॼु चंग जो मुक़ाबिलो लॻो पियो आहे। ज़ाहिर आहे त जिथे रांदियूं न हूंदियूं उते अहिड़ा वरी रंग अंदाज़ हूंदा। हेॾां वरी असांजो ई ॾाहो आहे उदासी अकबर चांडियो, उन जी हीअ जेका साईं किताब जी सहेड़ आहे सुगड़ जी, इहो अव्हांखे प्यार ॾिसो, इहो असांजी ओताकत ते सम्झो त इहो बि हिकिड़ो मुंहिंजे लाइ त ख़ुशीअ जो बाहिस आहे त ईद जी बि ख़ुशी, हज जी बि ख़ुशी, वरी किताब जी बि ख़ुशी, उहो बि हिकिड़े सुगड़ जे रूप। हा साईं, आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहिब हिन खे कंपाइल कयो आहे, अदबी इश्क अकबर जो। सो इहो अकबर साईं जो किताब जेको आहे उहो पधिरो थियो आहे ऐं ईद जे ख़ुशियुनि में हुन हिकिड़ी वधीक ख़ुशी पंहिंजे तरफ़ां सेलिब्रेट कई आहे। खेसि मुबारक हुजनि, लख लख मुबारक हुजनि। उमेदु आहे त संदुसि वरी नओं किताब बि ईंदो जंहिंखे आजिज़ साहिबु उनखे कंपाइल कंदो, उन ते 2 अखर लिखंदो ऐं लिखणु ऐं पढ़णु उहा शइ आहे जेका कॾहिं ख़तमु नथी थी सघे, फना न थी सघे। साईं मूंखे ॿुधाईंदो हलां त अकबर उदासी जो हीउ जेको किताबु आहे उहो असांजे लोक अदब जे लातिन में हिन जदीद दौर जे हवाले सां हिन सुघड़ जो उहो किताबु आहे जंहिंमें लोक अदब जूं तमामु सभई सिन्फ़ूं मौजूदु आहिनि ऐं ख़ासि करे ॿोलीअ जा जेके घड़ा भरिया आहिनि असांजे अकबर उदासी हिन किताब जे अंदरि। उन्हीअ में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन में हमदिया बैत तारफ़ खां वठी करे 3 अखरी सिंध जी ख़ुशहाली बाबति बैत अथसि, पंहिंजे रब खां घुरण जी ॻाल्हि करे थो, सिफ़तो सना जी ॻाल्हि करे थो, सिंगार बैत आहे, ॾहस आहे, उन सां गॾोगॾु मनाकबा हिन में हिन लिखिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मुर्शिद लतीफ़ साईं खे भेटा पेश करे थो। तमामु सुठे ऐं सुहिणे अंदाज़ सां रिसालो गुजारत आहे। नसीहत पहाके जा बैत हिन में शामिल आहिनि, चङनि जूं चवणियूं शामिल आहिनि, कारायता कौल ऐं गुणनि भरिया गुफ़्ता हिन में शामिल आहिनि। उन खां अलावा बिरह जा बैत आहिनि। पाण जंहिं ओताक ते वेठा आहियूं इन ओताक जा बैत हींअर पाण ॿुधाया अकबर, उहे बि खोड़ सारा हिन में उन बैत लिखिया आहिनि। कांगल जा बैत आहिनि, ओसियड़े जा बैत आहिनि, ॾुखनि ऐं ॾोरापनि जा बैत आहिनि। उन सां गॾोगॾु हीउ जेको पाणीअ जो ज़िक्र तव्हां करियो पिया, इहो पाणीअ जा सूर ही पिया पाणी पाणी कन। अकबर चांडे हिन किताब में अहिड़ा सूर दर्द पंहिंजा बयानु कया आहिनि ऐं उन्हीअ जे करे ही वस्तियूं ऐं वाहण उदासी उदासी अहिड़ो ज़िक्र अकबर चांडियो हिन में करे थो। ऐं जेका ॿोॾि जी सूरत हाल गुज़री चुकी आहे उन ते हिन लिखियो आहे। ऐं असीं सादा माण्हू सिंध जा, उन में सिंध जे माण्हुनि जी रहणी कहणी जेका ज़िंदगी आहे उन्हीअ ते अकबर चांडे लिखियो आहे। क़ौमी गीत लिखिया आहिनि ऐं साल जे सिंधी 12 महीननि जा नाला, हिकिड़ा त आहिनि हिजरी सन, ॿिया आहिनि ईस्वी, पर सिंधी नाला उहे असांजे हिन सुगड़ हिन किताब जे अंदरि लिखिया आहिनि। ऐं पुराणे कल्चर बाबति हिकिड़ो तमामु तारीख़ी बैत लिखियो अथई जेके असां वटां अखर गुमनाम थींदा पिया वञनि, मनसूख ऐं मतरूक थींदा पिया वञनि।
मोन जो दड़ो जितां असांखे गाॾी डांद गाॾी जंहिंखे बैलगाॾी अॼुकल्ह सॼो वञे थो हथ आई ऐं उन सां गॾोगॾु लाड़ में वरी ढगे गाॾी जेका आहे उहा अलॻि आहे ऐं ॿिन्ही जा जेके पुर्ज़ा आहिनि उन जा अलॻि अलॻि नाला आहिनि उन ते इन लिखियो आहे क़दीमी औज़ारनि ऐं झांगीअड़नि जे झूपड़नि बाबति लिखियो अथई पंहिंजे वतन पाकिस्तान जे हवाले सां क़ौमी नज़म लिखिया अथई महांगाईअ जे बाबति अबाड़े घोड़ाड़े जा नारा बि हिन जेको आहे सो हिन किताब जे अंदरि हया आहिनि महांगाई जो हर को मारियल आहे पर लॻे थो त अकबर उदासी अञा सवाई महांगाई जो मारियल आहे गुरचेले जा बैत आहिनि हुनर जा बैत आहिनि कड़ो मंझि करे लीला चनेसर जो किस्सो लिखे थो सुर ससुई जे बाबति मुआशिरे जे हवाले सां ऐं गुटका पान पुड़ियूं मुनशियात जो जेको तव्हां ज़िक्र करे रहिया आहियो उन नशे जे ख़िलाफ़ हिन सुघड़ बाक़ाइदे अमली तौर ते वॾो पैगाम ॾिनो आहे पंहिंजे किताब में ऐं उहो पैगाम हिन असांजी उताक ते पंहिंजे बैतनि वसीले बि ॾिनो आहे ऐं जेकी असां वटि सुर लतीफ़ साईं जे रिसाले में हिन उन में मोमल राणो आहे उन्हीअ जो ज़िक्र करे थो डांद ऐं गॾह जो हिकिड़ो अहिड़ो मुनाज़रो हिन किताब जे अंदरि लिखियो अथई जो पढ़ंदड़ लुत्फ़ अंदोज़ थींदो उनखे ॾाढो मज़ो ईंदो उमर ऐं मारी जो पाण में मुनाज़रो कराए थो ऐं टच मोबाइल जे हवाले सां हींअर जदीद दौर ते सुघड़ जी नज़र आहे उन जे हवाले सां हिन लिखियो आहे लोक गीतनि ते लिखियो आहे काफ़ियूं कलाम ऐं ख़ासि करे चांडियो आहे पर हिन पंहिंजे सिंधी सिराइकी सां गॾोगॾु बलोची ॿोली में जेके कलाम लिखिया आहिनि जॾहिं आम बि पंहिंजी उताक ते झूंगारे थो त रस्ते सां वेंदड़ बलोच झूमण नचण शुरू थी था वञनि वाह चांडिया वाह तुंहिंजी महिनत खे सलाम साईं तोखे लख लख मुबारक ऐं ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ईद रंगनि में इहे मुबारकूं हुजनि सो हाणे असां वटि वरी चवंदा आहिनि त भा रंग रतो छॾिजे मेलो मतो छॾिजे ऐं यार परतो छॾिजे गोश्त बि सुबुह ॾेई आया आहियूं पची वियो हूंदो वरी महिमाननि खे वठी वञी का दावत ॾेई खाराइजे ज़रूरु खाइबे सो अवां सभिनी जा लख कुर्ब मोहबतूं अवां जूं वॾियूं महिरबानियूं मोहबतूं तव्हां जूं भलारे ॾिहाड़े ते तव्हां असां पंहिंजी औताक ते घुरायो ऐं असांजी बि औताक आहे यकीनन हीअ बैठक आहे जंहिंजो प्यार ऐं कुर्ब असांखे हिते छिके आयो आहे बाबा हीअ औताक सिंध जी आहे हीअ ॾेह परॾेह जी औताक आहे हर सिंध वासीअ जी इहा औताक आहे इहा असांजी औताक तॾहिं सड़ी वञे थी सो वॾा वॾा जो मोहबतूं अव्हांखे ईद उल अज़हा जो हिकु दफ़ो ॿीहर लख लख वाधायूं हुजनि ॾिसंदड़नि खे बि हुजनि कुर्ब कुर्ब ऐं अॼोकी हिन असांजी औताक ईद जे ख़ुशियुनि में हिन सां तावन आहे बैठक चांहि ठाहिण वारनि जो ऐं उहे चवंदा त मोहबतुनि में बैठक चांहि हूंदी त अव्हां जूं मोहबतूं अञा वधी वेंदियूं अव्हां ईद जूं ख़ुशियूं वधीक मल्हाईंदव सो हुननि जा वॾा वड़ जो हुननि इहे मोहबतूं असां सां वंडियूं आहिनि सो ईद जी ट्रांसमिशन में खोड़ सारा ॿिया प्रोग्राम आहिनि ड्रामा आहिनि मौसीक़ी आहे ईद जो ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं बि अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं सुहिणनि रंगनि सां सो पंहिंजे मेज़बान मुर्सा मजबूर खे ॾींदा इजाज़त धणी निगहबान हुजे जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैरु हुजे अव्हांजो धणी निगहबान हुजे वेंदे वेंदे चंग जी जेका तंद आहे उहा चोरींदा वेंदासीं वरी इंशाल्लाह ॿिए ॾींहुं अव्हां सां मुलाक़ात थींदी ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं ज़रूरु जी साईं